अस्सलाम वालेकुम साथियों, आया नसरुल्लाह गडानी। तहां मीरपुर माथेले जे अवाम के आईनो ॾेखारण आयो आया। पंहिंजो आईनो ॾिसो। मां इन वक्त मीरपुर माथेलो शहर जे घंटाघर चौक ते मौजूद आया। घंटाघर चौक, गुलशन शाह मोहल्ला, चन्ना मोहल्ला समेत सॼो शहर गटरन जे पानी जे वर चढ़ियल आहे। ॾिसो ॾिसो, ही घंटाघर चौक आहे। हलो मां तव्हांखे अॻिते हली ॾेखारियां थो। सागिन भोतारनि खे वोट ॾींदो। हाणे 8-10-15 ॾींहंनि खां पोइ इलेक्शन आहे। सागी अब्दुल बारी पिताफी खे वोट ॾींदो, जेको ड्रेनेज जा 38 करोड़ रुपया हड़प करे वियो आहे। सागी ख़ालिद लुंड खे हिते वोट ॾींदो, जेको पब्लिक हेल्थ जो इंजीनियर मुक़रर कराए पंहिंजा घर वेठो भरे थो, जंहिंजो पुट म्यूनिसिपल चेयरमैन मीरपुर माथेलो आहे। अञा इन्हनि खे वोट ॾींदो। चलो मां तव्हांखे कुझु ॿियूं गलियूं, ॿिया मोहल्ला साईं आहिनि। ही हालत ॾिसो, अञा इन्हनि खे वोट ॾींदो। साॻिया उमेदवार आहिनि। ॾियो वोट, अञा ॾियो इन्हनि खे। हलो मां तव्हांखे कुझु ॿिया मोहल्ला ऐं गलियूं ॾेखारियां थो। हाणे हिन पानी जो, हिन गटरन जे पानी जो ज़िम्मेवार 2 डिपार्टमेंट आहिनि, म्यूनिसिपल कमेटी जो चेयरमैन ऐं पब्लिक हेल्थ इंजीनियर। ॿई माशाल्लाह। म्यूनिसिपल कमेटी मीरपुर माथेले जो चेयरमैन आहे MNA ख़ालिद अहमद लुंड जो, अॻूणे MNA ख़ालिद अहमद लुंड जो पुट, जेको हाणे वरी MNA जो उमेदवार आहे। पब्लिक हेल्थ जो इंजीनियर वरी MNA ख़ालिद अहमद लुंड जो मुक़रर करायल हो। न सिस्टम ठाहे सघिया। पंहिंजा घर असांजा बचड़ा बुखार में मरूं था पिया। रोड रस्ता तबाह आहिनि, तैलीम न आहे। असांजे बजट ते इहे भोतारड़ा अरबपति बणिजी विया। ये साॻिया भोतारड़ा अरबपति बणिजी विया। खाद भाण फैक्ट्रियुनि तां इन्हनि जा भत्ता आहिनि। भाण डीलर माफिया ते इन्हनि जा भत्ता आहिनि। अल्लाहु अकबर। ऑफिसरनि ते इन्हनि जा भत्ता आहिनि। ही आहे गुलशन शाह मोहल्लो। हाणे पोयों जेको दौर हुयो MNA ख़ालिद अहमद लुंड जो हुयो, हाणे वरी उहो PP जो उमेदवार आहे। पोएं दौर में MPA हुयो सूबाई वज़ीर अब्दुल बारी पिताफी, हाणे वरी उहो PP जो उमेदवार आहे। PS 19 मीरपुर माथेलो डहर की तक। हाणे अब्दुल बारी पिताफी साहब ड्रेनेज जा करोड़े अरबे रुपया हड़प करे छॾिया। ऐं MNA ख़ालिद अहमद लुंड जो पुट चेयरमैन आहे म्यूनिसिपल जो, इंजीनियर पब्लिक हेल्थ उनजो मुक़रर करायल आहे। इन्हनि खे वोट ॾींदो न? ॾियो इन्हनि खे अञा वोट ॾियो। ॿी तव्हांखे कहिड़ी सम्झाणी सम्झाइजे। भाण 55-3410 रुपए वारी सूना यूरिया तव्हांखे 5500 में भी कोन थी मिले। केर ज़िम्मेवार आहे? साॻिया चूंडियल नुमाइंदा ज़िम्मेवार आहिनि। सागी ख़ालिद लुंड ऐं बारी पिताफी ज़िम्मेवार आहिनि। अञा हाणे वरी उहे उमेदवार आहिनि, वरी इलेक्शन विढ़नि था पिया, वरी तव्हांखे बेवकूफ़ बणाए तव्हांखां वोट वठंदा। हाणे जेकॾहिं तव्हां इन्हनि भोतारनि खे वोट ॾिनो न, वरी दाहूं करण जी ज़रूरत न आहे। 5 साल रड़ियूं करण जी ज़रूरत न आहे। बाण महांगो आहे, रड़ियूं करण जी ज़रूरत न आहे। स्कूल तबाह आहिनि, उस्ताद मुक़रर न आहिनि, वरी रड़ियूं करण जी ज़रूरत न आहे। तव्हांजो ही वक़्तु आहे। वॾेरनि जे मुक़ाबले में बीठल आम शख़्स खे वोट ॾियो, न के इन्हनि ज़ालिमनि ऐं राज़ननि खे वोट ॾियो। करप्शन जा बेताज बादशाह आहिनि। माड़ी पेट्रोलियम जा मिलियल CSR जा पैसा हड़प कया विया। डिस्ट्रिक्ट काउंसिल जा 100 करोड़ सालानी बजट आहे, उहो हड़प करे विया। म्यूनिसिपल कमेटी ऐं टाउन कमेटियुनि वारा हर महीने मिलंदड़ 3-3 करोड़ रुपया हड़प करनि था पिया। ड्रेनेज सिस्टम जा 40-40 करोड़ हड़प कया वञनि था, पर मीरपुर माथेले जो ड्रेनेज सिस्टम कोन थो ठहे। ॾियो अञा इन्हनि खे वोट ॾींदो। साॻी भोतारनि खे, साॻी वॾेरनि खे वोट ॾींदो न। जेकॾहिं तव्हां साॻी वॾेरनि खे वोट ॾियो न, कंहिं बि वॾेरे खे वोट ॾियो,
पोइ 5 साल रोइण जी ज़रूरत न आहे। कंहिं वकील, कंहिं सहाफ़ी, कंहिं क़ौम परस्त वटि तव्हां अची तव्हां करण जी तव्हांजी ज़रूरत न आहे। ही वक़्तु थो वॾेरनि खे, ज़ालिमनि खे, जानवरनि खे आईनो ॾेखारियो ऐं उन्हनि जे मुक़ाबले में बीठल आम शख़्स खे वोट ॾियो। ही मीरपुर माथेलो जेको म्यूनिसिपल कमेटी आहे, घंटाघर जो हालवाल, गुलशन शाह मोहल्ले जो हालवाल, चन्ना मोहल्ला पाणी सां भरियो पियो आहे। हर मोहल्लो कौसर कॉलोनी अॼु भरियो पियो आहे, हाणे भरियो पियो आहे। ही हाल आहिनि तव्हांजा ऐं तव्हांजे नुमाइंदनि जा ऐं तव्हांजे उमेदवारनि जा। हया हूंदो आहिनि। जेकॾहिं भोतारनि खे हया शर्म न आहे, तव्हां वोटर असां तव्हां हया कयूं, शर्म कयूं, गैरत कयूं। अल्लाह ताला सभिनी खे ख़ुशि रखे। मूंखे पंहिंजे दुआउनि में यादि रखिजो। वॾी महिरबानी।